मिलायो हथ भाकुर पाए ॿाहिरि वञी दुनिया खे ॿुधायो त असां सिंधी भाउरनि खे कोई अलॻि न करे सघंदो आहे, पॉलिटिक्स भी नहीं। वोट करना आपका अधिकार ही नहीं कर्तव्य भी है। लोकतंत्र में वोट आम आदमी की सबसे बड़ी ताकत है। रिश्ते में तो हम आपके कोई नहीं लगते, हाय पर बेचने आए खींचा पापड़। न कयो दादी, मंझंदि जी मानी भी थोड़ी खाई वेंदसि। पापा मां साहिल सां प्यार कंदी आहियां ऐं साहिल मूंसां। पर तो कॾहिं सोचो आहे आहुजा हिन रिश्ते लाइ मञी थो? कॾहिं बि न। मां तव्हां खां पुछी न रहियो डैडी, तव्हां खे ॿुधाए रहियो आहियां मां रिया सां प्यार कंदो आहियां ऐं हुन सां ई शादी कंदुसि। पैसे पाणी जी बिल्कुलु चिंता न कजो यशपाल, जेको थींदो मां कंदुसि। सिंधीअ में हिकु चवणी आहे, जिन खे पंहिंजनि सां प्यार हूंदो आहे उहे पैसनि जी ॻाल्हि न कंदा। तो मां तोखे न छॾींदुसि। हीअ कीअं थी बणिजे हिन घर जी नुंहुं? मूं कॾहिं सोचो बि कोन हो डैडी त तव्हां मूंसां ईअं कंदा। What? But she has not. रिया यूनिवर्सिटी कोन पहुती आहे त वही केॾा? हर के जी आया मिस्री चाहे मुलाकात हिकड़ी, हर को इश्क में लॻो पियो